तू हबीब तू तबीब तू दर्द की दवा जानिब मुझे जिय में आज़ार जा न हुआ साहिब ॾिज शफ़ा मियां मरीज़न खे। लतीफ़ साईं जे इन्हनि बेतनि सां चवनि था, गिरा जो कतरा लहू का ज़मी पे मिट्टी में मिलकर ज़ाया हुआ, गया जो किसी के जिस्म में वो तो ज़िंदगी बनकर सामने आया। ज़िंदगी ज़िंदादिली जो नालो आहे, पर ख़ुशि नसीबी तंदुरुस्ती में आहे। तंदुरुस्ती हज़ार नेमत आहे। अॼु असांजे मुआशिरे में हिकिड़े पासे मंशियात खे आम कयो वियो आहे, जेके ज़हनी इख़लाक़ी बीमारियुनि में वकोड़जी विया आहियूं। ॿिए पासे सिंध तालीम खां महरूम कई वई आहे। टे पासे सिंध जे नौजवाननि खे जेको आहे सो माना अहिड़ियुनि शयुनि ॾांहुं हिरायो वियो आहे जेको हू पंहिंजो सिहत ॾांहुं बि तवजो नथा ॾियनि। हिन वक़्तु शदीद ज़रूरत हुई हिन कैंप जी, जेका हिननि सिंध डेवलपमेंट फाउंडेशन जे प्लेटफॉर्म सां लॻाई आहे। ऐं असां उमीद था करियूं त हिन मां काफ़ी माण्हू जेके हिन सां लाभ हासिल कंदा, तंदुरुस्त मिलंदी ऐं उहो जेको आहे सो वरी सेहतमंद ज़िंदगी गुज़ारींदा।